अस्सलाम वालेकुम। उम्मीद है तो सब ठीक ठाक मज़े में होंदो। असां प्रीवियस में डिस्कस कराया हूँ यानी कि वेक्टर्स के हवाले से फर्स्ट ईयर क्लास में तव्हांखे यादि हूंदो त असां वेक्टर की रिप्रेजेंटेशन पढ़ी हुईसीं ऐं वेक्टर जा टाइप्स पढ़िया हुआसीं ऐं उन जे हवाले सां वेक्टर जे जेके टाइप्स हूंदा आहिनि उन्हनि जा फार्मूला ऐं उन्हनि ते असां न्यूमेरिकल यानी प्रॉब्लम्स भी कया हुआसीं। अॼु असां डिस्कस करे था वठूं छो जो वेक्टर्स जो ऑपरेशन स्टार्ट थींदो यानी एडिशन ऐं मल्टीप्लिकेशन सबट्रैक्शन त इन हवाले सां हिकिड़ो बेस टॉपिक आहे जंहिंजी असांखे यानी अव्हांखे ज़रूरत हूंदी बेसिक कॉन्सेप्ट क्लियर करण जे लाइ इन वेक्टर जे ऑपरेशन में। त उन टॉपिक खे इंट्रोड्यूस था करायूं। द टॉपिक इज़ कॉल्ड रेज़ोल्यूशन ऑफ वेक्टर। रेज़ोल्यूशन ऑफ वेक्टर। हाणे ही रेज़ोल्यूशन जो वेक्टर जो कॉन्सेप्ट छो आयो ऐं छाजे लाइ ज़रूरत पई त हाणे असां डिस्कस था कयूं इन टॉपिक ॾांहुं जेको आहे असांजो रेज़ोल्यूशन ऑफ वेक्टर। हाणे रेज़ोल्यूशन ऑफ वेक्टर खे सम्झण खां पहिरियां असां इहो बेसिक सम्झूं त एग्ज़ाम्पल सां त वाई वी रिज़ॉल्व अ वेक्टर माना रिज़ॉल्व करणु माना टोड़णु स्प्लिट करणु माना कंहिं वेक्टर खे असां टोड़ियूं छो थी ज़रूरत पए हिन रेज़ोल्यूशन जी असांखे। त सपोज़ जेकॾहिं को बि पर्सन आहे, ठीकु आहे, को बि पर्सन आहे उहो यानी कि वञे थो यानी कि एंगल में हिन तरफ़। हाणे ही आहे छा, ही जेको तरफ़ आहे पर्टिकुलर डायरेक्शन में आहे, ही असां हिन जा एक्सेस था कढूं यानी कि डायरेक्शन जे बेसिस ते त राइट साइड असांजो ईस्ट हूंदो आहे ऐं अपवर्ड जेकॾहिं डायरेक्शन था वठूं त इहो असांजो नॉर्थ हूंदो आहे। माना जेको पर्सन आहे उहो यानी नॉर्थ ऐं ईस्ट जे विच ते वञी रहियो आहे के एंगल में, ठीकु आहे। हाणे तव्हांखां के सवाल थो पुछे त हीउ जेको वियो आहे हिन एंगल में नॉर्थ ऐं ईस्ट जी विच ते त इहो 5 किलोमीटर सपोज़ वियो आहे, ठीकु आहे। हाणे 5 किलोमीटर्स जे वञण सां असांखे यानी कि इहो क्वेश्चन अराइज़ थियो या पुछियो वियो त जेकॾहिं हीउ त नॉर्थ ऐं ईस्ट तरफ़ वियो आहे असांखे जेकॾहिं हिन जो वैल्यू फाइंड करणो हुजे, छो जो ही वियो भली नॉर्थ ऐं ईस्ट तरफ़ ई आहे लेकिन ईस्ट तरफ़ बि त वियो हूंदो न इफेक्ट हुन जो ऐं नॉर्थ तरफ़ इंडिविजुअल बि त वियो हूंदो न। त इन बेसिस ते असांखे जेकॾहिं केरु पुछे त बाबा इंडिविजुअली असांखे ईस्ट तरफ़ केतिरो हिन जो वैल्यू थींदो ऐं फाइंड करे ॾियो त पोइ असां छा कयूं। इहो ई पॉइंट वरी जेकॾहिं हेॾां वठूं त केरु तव्हांखां चवे त नॉर्थ तरफ़ हिन वैल्यू माना माण्हूअ जो जेको डिस्प्लेसमेंट थियो आहे नॉर्थ तरफ़ केतिरो थियो आहे, माना नॉर्थ तरफ़ इन जो इफेक्ट, इन जो शेडो, इन जो रिफ्लेक्शन केतिरो थियो आहे, माना पॉइंट इहा सम्झंदासीं। त हाणे हिते इहा ई ॻाल्हि आहे त 5 किलोमीटर्स जेकॾहिं वियो आहे त इन जो हिकिड़ो एक्स तरफ़, छो जो असांखे ख़बर आहे त असां हॉरिज़ॉन्टल कंपोनेंट जे बेसिस ते असां हिन खे एक्स कंसीडर कंदा आहियूं, मञींदा आहियूं एक्सेस ऐं हेॾां वारो असांजो वाई एक्सेस हूंदो आहे, माना नॉर्थ वाई आहे असांजो ऐं ईस्ट असांजो एक्स एक्सिस आहे, ठीकु आहे। हाणे वी वांट टू कैलकुलेट द मैग्नीट्यूड ऑफ दैट 5 किलोमीटर मीन्स असां ईअं खणी चऊं त डिस्प्लेसमेंट जेको आहे उन जो एक्स तरफ़ केतिरो वैल्यू थींदो ऐं वाई तरफ़ केतिरो वैल्यू थींदो। इन बेसिस ते असांखे छा करिणो पवंदो, हिन वेक्टर खे सपोज़ ही डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे। कहिड़ो वेक्टर आहे, डिस्प्लेसमेंट। ऐं तव्हांखे ख़बर आहे त डिस्प्लेसमेंट छा हूंदो आहे, शॉर्टेस्ट डिस्टेंस बिटवीन 2 पॉइंट्स इन पर्टिकुलर डायरेक्शन, ठीकु आहे। हाणे इन पॉइंट खे असां जेकॾहिं डिस्कस कयूं अॻिते त हिन डिस्प्लेसमेंट जो वैल्यू असांखे ईस्ट तरफ़ ई खपे सिर्फ़ु, ठीकु आहे, या सिर्फ़ु वाई तरफ़ खपे। असांखे सिर्फ़ु हिन बिटवीन एंगल जे बेसिस ते असांखे मिलियल आहे, ठीकु आहे, ऐं हेतिरी हिन एंगल कवर कई आहे थीटा, ठीकु आहे। हाणे पॉइंट इहा हुआ त हिन वेक्टर जो जेको मैग्नीट्यूड आहे असांखे ईस्ट तरफ़ यानी एक्स एक्सिस तरफ़ खपे त पोइ असां हितां यानी कि हिकिड़ो त परपेंडिकुलर लाइन हिते असां यानी प्रोजेक्ट कराईंदासीं। हाणे इन बेसिस ते असांखे हिकिड़ो शेप मिली वियो ट्रायंगल वारो, ॾिसो, ठीकु आहे। त हाणे असां हिकिड़ो कंपोनेंट हिन जो असां कंसीडर कयूं, छो जो असांखे ईस्ट तरफ़ वारो मैग्नीट्यूड खपे त इन जे करे असां डिस्प्लेसमेंट खे ईस्ट तरफ़ यानी
एक्स एक्सिस तरफ़ था यानी कि असां फाइंड कयूं ठीक है एक्स एक्सिस वारो फाइंड करण चाहियूं था यानी इस तरफ़ केतिरो हिन जो वैल्यू थींदो उहो फाइंड करण चाहियूं था त डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे त इन जो नालो थी वेंदो डी एक्स कंपोनेंट छा थींदो डी एक्स ठीक है ऐं जेकॾहिं असांखे नॉर्थ तरफ़ खपे त नॉर्थ तरफ़ जे लाइ असां सिधी लाइन हीअ हिन जे पैरेलल कंसीडर करे सघूं था त हीअ असांजी थी वई डी वाई कंपोनेंट माना असांखे जेकॾहिं हिन डिस्प्लेसमेंट जो मैग्नीट्यूड ईस्ट तरफ़ यानी एक्स एक्सिस तरफ़ खपे त असांजो कंपोनेंट थी वेंदो डी एक्स ऐं जेकॾहिं असांखे वाई यानी नॉर्थ तरफ़ वारो खपे त पोइ असां डी वाई थी वेंदो हाणे ॻाल्हि इहा हुआ त असां वटि हिकिड़ो ॾिसो शेप ठही वियो आहे हीअ तव्हां हिन खां वाक़िफ़ आहियो 3 एंगल साइड्स अथसि त इहो असांजो ट्राई एंगल आहे राइट एंगल ट्राई एंगल हूंदो आहे हा न राइट एंगल ट्राई एंगल हीअ असांजो यानी कि आहे हाणे इन खां तव्हां यानी कि बख़ूबी वाक़िफ़ आहियो हा न अच्छे तरह सां माना सुठे नमूने सां हाणे इन बेसिस ते असां जेकॾहिं ॻाल्हि कयूं त हीअ असांजी साइड हूंदी आहे बेस वारी ऐं हीअ असांजी परपेंडिकुलर वारी ऐं हीअ असांजी हाइपोटेनस वारी हूंदी आहे ठीकु आहे हाणे असांखे फाइंड करिणो आहे ही कंपोनेंट छो जो असांखे सिर्फ़ु ईस्ट तरफ़ जेको आहे उहो मैग्नीट्यूड खपे ऐं असांजो नॉर्थ तरफ़ वारो मैग्नीट्यूड खपे हाणे इन जे लाइ असांखे हिन ट्रिग्नोमेट्रीअ जी मदद वठणी पवंदी ज़हन में रखे छॾियो त वेक्टर्स जी जॾहिं बि मैग्नीट्यूड फाइंड कबो आहे या ऑपरेशन कबो आहे त उन जे लाइ जेकी सिंपल अलजबरा हूंदी आहे उहा इस्तेमालु न कबी आहे वेक्टर अलजबरा या वेक्टर ज्योमेट्री इस्तेमालु कबी आहे ठीकु आहे त इन बेसिस ते असांखे यानी कि इहो हावनो हुजणु घुरिजे ट्रिग्नोमेट्री जे बुनियाद ते त ही जेकी साइड हूंदी आहे बेस परपेंडिकुलर ऐं हाइपोटेनस हाणे फर्स्ट अहीं कैलकुलेट करण था चाहियो त डी एक्स माना मां चई सघां थो जेकी हीअ ट्राइंगल जी साइड आहे डी एक्स वारी इहा बेस वारी आहे ऐं ही डी वाई वारी जेकी आहे इहा परपेंडिकुलर वारी आहे ऐं जेकी असांजी हीअ आहे 5 किलोमीटर डिस्प्लेसमेंट जेको रिज़ल्टेंट आहे या खणी चऊं त जेको ओरिजिनल वेक्टर आहे त उनजो जेको आहे ही हाइपोटेनस वारी साइड आहे ठीकु आहे हाणे वी वांट टू कैलकुलेट द डी एक्स कंपोनेंट माना बेस जे बुनियाद ते छाजे बुनियाद ते बेस हाणे इहो जेको डी एक्स कंपोनेंट आहे इहो बि त डी जो आहे न डी जो डी एक्स कंपोनेंट आहे डी माना हाइपोटेनस जी साइड खणंदासीं हिन ॿिन्ही खे असां यानी कि फाइंड करण जे लाइ यानी मैग्नीट्यूड हासिल करण जे लाइ असां हिन साइड खे त फार्मूले में इस्तेमालु कंदासीं त इन बेसिस ते असांखे हाइपोटेनस त आहे लेकिन वी वांट कैलकुलेट फर्स्ट डी एक्स यानी बेस वारो हाणे हिन ट्रिग्नोमेट्रिक यानी रेशोस जे बुनियाद ते तव्हांखे यादगीरो हूंदो त जेको असांजो कास थीटा हूंदो आहे उहो असांजो बेस अपान यानी छा हूंदो आहे हाइपोटेनस क्लियर ऐं असांजो जेको साइन थीटा हूंदो आहे उहो असांजो छा हूंदो आहे परपेंडिकुलर अपान हाइपोटेनस क्लियर हाणे असां फाइंड करण था चाहियूं डी एक्स त पोइ मां कहिड़ो रेशियो इस्तेमालु कयां कास थीटा वारो यानी जंहिंमें बेस आहे या साइन थीटा वारो जंहिंमें परपेंडिकुलर आहे त डी एक्स कंहिंमें थो अचे बेस में त कास थीटा वारो इस्तेमालु करिणो पवंदो त ॾिसो हाणे जेकॾहिं कास थीटा खणूं था त बेस अपान असांजो छा आहे हाइपोटेनस क्लियर हाणे वी वांट टू कैलकुलेट द मैग्नीट्यूड ऑफ डी एक्स यानी इस तरफ़ हिन यानी कि डी जो केतिरो थींदो क्लियर हाणे पॉइंट इहा हुआ त बेस में थो अचे डी एक्स ठीकु आहे डी एक्स थो अचे हाणे अपान में हाइपोटेनस में कहिड़ा इहो ओरिजिनल वेक्टर आहे जेको डी आहे ठीकु आहे हाणे असां यानी कि ईअं चवंदासीं त जेको फाइंड कबो आहे उनखे अकेलो करिणो पवंदो आहे त डी हिते डिस्प्लेसमेंट जेको आहे डिवाइड थो करे हेॾे वञी मल्टीप्लाए कंदो त असां चई सघूं था त असांजो फार्मूलो थींदो डी कास थीटा इज़ इक्वल टू वाट डी एक्स
हाणे ही वेक्टर जो फार्मूलो अची वियो कंपोनेंट जे बेसिस ते, कहिड़े बेसिस ते, एक्स एक्सिस वारे ते। हाणे असां मैग्नीट्यूड था फाइंड करणु चाहियूं त असांखे ख़बर आहे त हिन जो मॉड्यूलस यानी सिंबल ॾिबियूं आहिनि त ही डी एक्स थींदो, त ही असांजो यानी वेक्टर जो मैग्नीट्यूड हासिल करण जे लाइ ही असां मॉड्यूलस ॾींदा आहियूं। ठीकु आहे, त हाणे असां सिंपली हिनखे हीअं बि लिखी सघूं था, डी कास थीटा इज़ इक्वल टू द डी एक्स। त ही असांजो फार्मूलो मिली वियो असांखे त डी एक्स जो वैल्यू कीअं फाइंड कबो। हाणे जेकॾहिं ही 5 किलोमीटर आहे त हिते 5 पुट कंदासीं ऐं हीअ एंगल गिवन हूंदी, एंगल गिवन हूंदी। ॾिसो ही डी ओरिजिनल वेक्टर जो मैग्नीट्यूड मिलियल गिवन हूंदो ऐं हिते एंगल गिवन हूंदी। असांखे छा जो वैल्यू मिलंदो, एक्स एक्सिस वारे कंपोनेंट यानी ईस्ट वारे कंपोनेंट जो। ईअं ई अव्हां जेकॾहिं तव्हां ॿियो कंपोनेंट फाइंड करणु था चाहियो वाई एक्सिस वारो यानी नॉर्थ साइड वारो, त उन जे लाइ ॾिसो में परपेंडिकुलर आहे ऐं हिन जी साइड जी त मदद वठणी पवंदी, छो जो इहो ई त आहे हिन जो कंपोनेंट, माना हिन जो ई त कंपोनेंट आहे। त इन बेसिस ते असां साइन थीटा यानी परपेंडिकुलर किथे आहे, साइन थीटा जे बेसिस ते आहे, त पोइ साइन थीटा जी मदद वठो त परपेंडिकुलर अपान हाइपोटेनस आहे। हाणे सिंपल ॻाल्हि आहे त परपेंडिकुलर में केरु आहे, बाबा डी वाई आहे, डी वाई रखो, क्लियर। अपान में हाइपोटेनस आहे त असांखे ख़बर आहे त डी वेक्टर हूंदो आहे, हितां असांजो साइन थीटा हूंदो आहे। हाणे यू वांट टू कैलकुलेट द डी वाई कंपोनेंट, त डी हिते डिवाइड थो करे हेॾे वञी मल्टीप्लाई कंदो त डी साइन थीटा इज़ इक्वल टू द वाट, डी वाई। ठीकु आहे, हाणे असांखे हिन जो मैग्नीट्यूड खपे, छा खपे, मैग्नीट्यूड। त मैग्नीट्यूड हासिल करण जे लाइ असां मॉड्यूलस जी निशानी ॾेई सघूं था ऐं हितां डी साइन थीटा रखे हीअं रखे सघूं था, या इन खे असां हीअं बि लिखी सघूं था। ठीकु आहे, त डी वाई इज़ इक्वल टू द डी साइन थीटा। ठीकु आहे, डी साइन थीटा। त हीउ ॾिसो असांजो यानी कि कंपोनेंट जो फार्मूलो मिली वियो जंहिंसां असां डी वाई वारो वैल्यू मैग्नीट्यूड हासिल करे सघूं था कंपोनेंट जो, ऐं डी एक्स वारो ॾिसो त डी कास थीटा। त ज़हन नशीन करे छॾियो, जॾहिं बि असांजो को बि वेक्टर हिकु एंगल में आहे, एंगल में आहे ऐं असां चाहियूं था त हिकु ई लाइन में यानी एक्स एक्सिस में या ईस्ट तरफ़, जेको हिते असां एग्जाम्पल खयो आहे, ईस्ट तरफ़ केतिरो थींदो, त उन जे लाइ हिन जो फार्मूलो खपे पियो, त उहो असां फाइंड कयासीं डी कास थीटा इज़ इक्वल डी एक्स। असांखे डी गिवन हूंदो ऐं का न का एंगल गिवन हूंदी, जेका बि एंगल गिवन हूंदी उन बेसिस ते असां फाइंड करे सघूं था, त पोइ उन जे बेसिस ते वैल्यू पुट करे जवाबु निकिरी ईंदो। ईअं ई जेकॾहिं असां डी वाई जो यानी डी साइन थीटा बराबरि हूंदो आहे, त उन जो बि असां डी वैल्यू मिलियल हूंदो ऐं एंगल मिलियल हूंदी, त असां फाइंड करे वेंदासीं। त इहे शयूं आहिनि सम्झण जूं। हाणे अव्हां सभिनी खे ख़बर हुअणु घुरिजे त हिननि जे वैल्यूज़ खे फाइंड करण जे लाइ अव्हांखे हिननि जा एंगल्स साइन थीटा कास थीटा जो एंगल्स जा मैग्नीट्यूड यानी वैल्यू जेके आहिनि उहे फाइंड थियल यानी यादि हुजणु घुरिजनि। जेकॾहिं यादि बि न आहिनि त तरीक़ो ॿुधायां थो त कीअं यादि कबो आहे। इन जी माना मख़सूस एंगल हूंदियूं 0 to 90 ताईं, जेके विच में थोरियूं माना मेन अचनि थियूं ऐं 180 जी बि आहे, त पोइ उन बेसिस ते तव्हांखे ॿुधाए छॾियां थो। जेसि ताईं नोट कयो, स्क्रीनशॉट वठो, शाबाश। उम्मीद आहे त हाणे तव्हां रिज़ोल्यूशन खे सुठे नमूने सां सम्झी विया हूंदो। हाणे इन्हनि जा मैग्नीट्यूड फाइंड करण जे लाइ अव्हांखे एंगल्स जा जेके मिसाल, जेकॾहिं मां हिते एंगल शो करायां 0 डिग्री, ठीकु आहे, 30 डिग्री, 45 डिग्री, 60 डिग्री या 90 डिग्री ताईं, ही मोस्टली 5 जेके एंगल्स हूंदियूं आहिनि, इहे मोस्टली प्रॉब्लम्स में न्यूमेरिकल्स में तव्हांखे मदद ॾींदियूं ऐं इन्हनि जे हवाले सां ई पुछियो वेंदो आहे। ठीकु आहे, हाणे असां इन्हनि जे वैल्यूज़ खे कीअं यादि कयूं, ऑन द बेसिस ऑफ कास थीटा एंड साइन थीटा। ठीकु आहे, त इन्हनि खे यादि करण जी हिकिड़ी ट्रिक आहे, सम्झी वठो त कीअं आहे। हाणे साइन थीटा जे हवाले सां ई वठंदासीं। पहिरियां जेके नंबर्स आहिनि उन जो लिखो, यानी कि 0 डिग्री आहे त 0 खां शुरू था कयूं, 1 नंबर, 2, 3, 4 आहे। हाणे तव्हां सभिनी खे डिवाइड कयो 4 सां, 4 सां, 4 सां, 4, 4। हाणे सभिनी जो रेडिकल कयो, रेडिकल कयो, सभिनी जो रेडिकल कंदासीं त ही असांजो अची वेंदो रेडिकल में। हाणे 0 खे कंहिंसां बि डिवाइड कबो आहे, जवाबु 0 ईंदो आहे। हाणे असांखे ख़बर आहे त 1 जो रूट छा ईंदो, 1 ई ईंदो आहे, ऐं 4 खे अंडर रूट मां कढंदासीं त जवाबु छा ईंदो,
2 अची वेंदो सिंपल आहे ठीकु आहे असांखे ख़बर आहे त यानी √4 इज़ इक्वल टू वाट 2 ईंदो त हिते असां 1/2 रखूं था ऐं हिते टेबल जेकॾहिं लॻे थी 1 to the 2 2 to the 4 अची वई त हाणे असांजो अंडर रूट में 1 आहे त 1 जो रूट 1 ई ईंदो लेकिन असांजो जेको 2 आहे उहो रूट में ई आहे त √2 जेको वैल्यू ईंदो उन हिसाब सां रखंदासीं ठीकु आहे हाणे इन जो वैल्यू जेको असांजो आहे त 3 अंडर रूट में आहे लेकिन 4 जो रूट कढंदासीं त 2 ईंदो त हिते मां लिखी सघां थो 3 अंडर रूट में अपान में 2 अची वेंदो इन बेसिस ते असां टेबल लॻायूं त 1 4 दा 4 1 4 दा 4 जवाब अंडर रूट में 1 आयो त जवाब 1 ई ईंदो ठीकु आहे त ॾिसो हाणे असांजा साइन थीटा जा ही जेके वैल्यूज़ आहिनि इहे असांजा साइन थीटा जा अथव ज़हन में रखिजो साइन 0 डिग्री जो वैल्यू 0 थींदो आहे साइन 30 डिग्री जो वैल्यू 1/2 थींदो आहे साइन 45 जो वैल्यू असांजो 1/√2 थींदो आहे ऐं साइन 60 जो वैल्यू असांजो यानी कि √3/2 थींदो आहे ऐं साइन 90 जो वैल्यू असांजो छा थींदो आहे 1 थींदो अथव हाणे इन खे ई तव्हां रिवर्स कयो रिवर्स लिखो हाणे 0 डिग्री ते 1 लिखो ऐं 30 डिग्री ते 60 वारे जो वैल्यू लिखो माना अंडर रूट में 3/2 ऐं 45 जो ॾिसो सेम रखो 1/√2 ठीकु आहे ऐं हेॾां जेको असांजो 30 आहे उन बेसिस ते असांजो 60 जे बुनियाद ते रखोसि 1/2 ऐं हेॾां असांजो यानी कि 90 डिग्री जे बेसिस ते 0 रखो 0 वारो साइन जे बेसिस ते त हीअ ॾिसो कास जा माना हीअ छा कयासीं साइन वारे खे ई रिवर्स वैल्यू कयासीं असांजा कांस जा अची विया त कास 0 डिग्री ते वैल्यू जेको ईंदो आहे उहो 1 ईंदो अथव कास 30 ते जेको ईंदो आहे √3/2 ईंदो आहे कास 45 जो सेम आहे ॿिन्ही जो 1/√2 ईंदो आहे कास 60 जो वैल्यू जेको ईंदो आहे 1/2 हूंदो आहे हाफ हूंदो आहे 0.5 चई सघो था ऐं कास 90 जो वैल्यू 0 हूंदो अथव त हीअ अथव वैल्यूज़ खे यादि करण जी ट्रिक हिननि एंगल ताईं बाक़ी जेको तव्हांजो कास जेकॾहिं 180 अचे थो त इहो आसान आहे -1 हूंदो आहे ऐं कास यानी न साइन जेकॾहिं वठंदासीं त साइन जेको हूंदो आहे 180 जो वैल्यू उहो 0 जे बराबरि हूंदो अथव त हीअ वैल्यू यादि करण जहिड़ा आहिनि ठीकु आहे त हाणे हीअं असां वैल्यूज़ खे यादि करे हिन जा न्यूमेरिकल जेके थींदा प्रॉब्लम्स थींदा उन्हनि खे सॉल्व करण में असांखे हिननि वैल्यूज़ जी ज़रूरत पवंदी त इन जे करे हीअ बि प्रैक्टिस में रखो हाणे असां अॻियां जेका डिस्कस कंदासीं छो जो न्यूमेरिकल्स जेके आहिनि सफ़ा आसान ईंदा आहिनि सपोज़ जेकॾहिं मां तव्हांखां हिते ई पुछां त हिकिड़ो वेक्टर आहे हाणे ॾिसो हिते डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे जेकॾहिं फोर्स वेक्टर अचे त पोइ फोर्स एक्स एक्सिस वारो कीअं वठंदासीं त एक्स एक्सिस वारो सिंपल आहे एफ कास थीटा ई रखिणो पवंदो छो जो एक्स एक्सिस वारे सां छा आहे एक्स एक्सिस वारे सां असांजो छा आहे कास थीटा वारो रेशियो हूंदो आहे ठीकु आहे ऐं हेॾां ॾिसो वरी जेकॾहिं एफ वाई हुजे त पोइ छा थींदो एफ साइन थीटा रखिबो क्लियर अहिड़े तरीक़े सां कहिड़ो बि वेक्टर हुजे नालो कहिड़ो बि हुजे एक्स एक्सिस में कास थीटा वारो रेशियो ऐं वाई एक्सिस में साइन थीटा वारो रेशियो इहो ज़हन नशीन करे छॾियो हाणे हिन ते न्यूमेरिकल कीअं अची सघंदा सफ़ा आसान ठीकु आहे त जेकॾहिं तव्हांखे को कंहिं बि वेक्टर जो जेकॾहिं फोर्स आहे त उनजो वैल्यू ॾींदा सपोज़ 5 न्यूटन आहे ठीकु आहे ऐं कान का एंगल ॾींदा थीटा ऐं थीटा मोस्टली हिननि मां ई ॾींदा हिननि मां अॻिते तव्हांखे न्यूमेरिकल में एतिरी का यानी कि डिफिकल्ट एंगल न ॾींदा आहिनि मोस्टली जेकॾहिं ॾींदा त साइंटिफिक कैलकुलेटर सां असां कढी सघूं था या हिकिड़ो मेथड हूंदो आहे इन सां कढी सघूं था ठीकु आहे त सिंपली मोस्टली इहे ई एंगल्स जा वैल्यू ईंदा आहिनि ठीकु आहे यादि करे छॾिजो त जेकॾहिं सपोज़ 30 डिग्री में यानी वैल्यू ॾियनि हाणे जेकॾहिं पुछनि त तव्हां खां हाणे असांखे एफ एक्स वारो कंपोनेंट फाइंड करे ॾियो त तव्हांखे फार्मूलो त यादि आहे न त एफ एक्स इज़ इक्वल टू एफ कास थीटा ठीकु आहे त एफ जो वैल्यू जेको आहे उहो 5 आहे मल्टीप्लाई में कास 30 डिग्री हा न हाणे कास 30 जो वैल्यू ॾिसो छा आहे √3/2 आहे मल्टीप्लाई में हाणे हिते लिखो 5 मल्टीप्लाई में √3/2 हाणे हिन जी सोल्यूशन थींदी त जवाब जेको बि ईंदो असांजो अची वेंदो 5 प्लस जेको बि ईंदो हाणे ईअं असांजो मेथड आहे ईअं जेकॾहिं तव्हांखे वरी एफ वाई वारो कंपोनेंट फाइंड करणो हुजे सिंपल आहे सफ़ा सिंपल आहे एफ वाई वारो वठंदासीं त छा थींदो एफ साइन थीटा रखिबो हाणे एफ साइन थीटा तव्हां रखियो
सिंपली एफ जो वैल्यू छा आहे 5 न्यूटन, ठीक है। मल्टीप्लाई में साइन 30 जो वैल्यू ॾिसणो आहे। साइन 30 जो वैल्यू तव्हां सभिनी खे ख़बर आहे त 1/2 आहे, 0.5 या 1/2, त ही छा थींदो 5 मल्टीप्लाई में 1/2 यानी साइन 30 जो वैल्यू रखे छॾियो असां। सिंपल आहे। त हाणे 5 खे 2 सां डिवाइड कंदो, जेको जवाब ईंदो जीअं 2.5 असांजो अची वेंदो न्यूटन में, अहिड़े तरीक़े सां हिन जो वैल्यू असांजो अची वेंदो। त इहे शयूं आहिनि माना वेक्टर रिज़ोल्यूशन में कंपोनेंट्स जो मैग्नीट्यूड फाइंड करण में, ठीक आहे। त ही अवां प्रैक्टिस में रखो। इन में क्वेश्चन्स मोस्टली ईंदा आहिनि एग्ज़ाम्स जे पॉइंट ऑफ व्यू सां, उन्हनि ते असां MCQs ते डिस्कस करे वठंदासीं, ठीक आहे। जेसि ताईं ही नोट कयो, स्क्रीनशॉट करे वठो। जी त हाणे असां जेको डिस्कस करे आयासीं रेज़ोल्यूशन मां, इन मां तव्हां छा यानी सम्झो रेज़ोल्यूशन कहिड़ो यानी प्रोसेस हूंदो आहे। माना जंहिंखे डिफाइन कयो हूंदो आहे न त प्रोसेस ऑफ splitting a vector into its components। हाणे समटाइम किन किताबनि में यानी लिखियल हूंदो आहे यानी असांजो रेक्टेंगुलर कंपोनेंट्स लिखियल हूंदो आहे। जो रेक्टेंगुलर असां इन जे करे चवंदा आहियूं त जेको रिज़ॉल्व थींदो आहे उन दौरान उनजो जेको शेप हूंदो आहे उहो रेक्टेंगुलर शेप वांगुरु बि थींदो आहे, ठीकु आहे। हाणे जीअं इन मां ज़ाहिर थियो त हिकु वेक्टर खे टोड़णु माना जुदा करण जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे त माना यानी कि स्प्लिट करण, डिवाइड करण, ईअं खणी चई सघूं था सम्झण जे लाइ, ठीकु आहे। बिकॉज वी वांट टू कैलकुलेट द इफेक्ट ऑफ इंडिविजुअली कंपोनेंट्स इन एक्स एक्सिस आर इन वाई एक्सिस। त इन बेसिस ते अव्हां जे सिंटेक्स बुक में 27 नंबर पेज ते अव्हां वटि हिकु यानी डायग्राम स्ट्रक्चर यानी फिगर आहिनि इन्हनि कंपोनेंट्स जे बेसिस ते। जीअं पहिरीं फिगर अव्हां जी हूंदी त को बि कंपोनेंट आहे एक्स एक्सिस जे बुनियाद ते, वाई कंपोनेंट्स जे बुनियाद ते हिकिड़ो वेक्टर आहे ओरिजिनल कंहिं यानी एक्स ऐं वाई जे विच ते आहे, एंगल थीटा सां आहे, ठीकु आहे। थीटा सां ए वेक्टर आहे। हाणे तव्हां इन खे छा करे रखियो, रिज़ॉल्व करे रखियो आहे। त रिज़ॉल्व करण जे लाइ तव्हांखे छा करिणो पियो, यानी कि हिन खे असां चऊं त एक्स एक्सिस ऐं ही वाई एक्सिस, ही ओरिजिनल वेक्टर आहे ए। इन जो हिकिड़े कंपोनेंट खे माना हिन जे हिकिड़े कंपोनेंट माना कंहिं में विरायव ए एक्स वारे में ऐं ॿिए जे बुनियाद ते वठंदासीं त ए वाई में विरायव। त ही असांजा कंपोनेंट्स आहिनि यानी कि ए एक्स ऐं ए वाई जे बेसिस ते। ऐं जेकॾहिं टी फिगर ते तव्हां गौर कंदो त हीअं लिखियल आहे, ॾिसिजो, यानी कि एक्स एक्सिस ऐं वाई एक्सिस आहे, ही ओरिजिनल वेक्टर आहे ए। हाणे इन खे कीअं ॾिसो सम्झायो वियो आहे, यानी हीअं, ठीकु आहे। ही असांजो कंपोनेंट आहे, ठीकु, हीअं। त ही असांजो लिखियो वियो आहे ए वाई इज़ इक्वल टू द ए साइन थीटा ऐं हिते ए एक्स इज़ इक्वल टू द ए कास थीटा। हाणे हिन डायग्राम मां मतिलबु ख़बर छा थो यानी कि निकिरे त ही जेको वेक्टर आहे ओरिजिनल, इन जो मैग्नीट्यूड माना वैल्यू जेकॾहिं वेक्टर फॉर्म में रेज़ोल्यूशन खे लिखूं, न वेक्टर फॉर्म में न स्केलर फॉर्म में लिखूं, ज़हन में रखिजो, छो जो हिन में सिर्फ़ु मैग्नीट्यूड थो ज़ाहिर थिए। कीअं तो मैग्नीट्यूड ज़ाहिर थिए, जो ए बि को वैल्यू हूंदो, कास थीटा बि रेशियो आहे, रेशियो माना साइड्स जो, इन करे इहो बि मैग्नीट्यूड सॾिबो। इन करे ही जेको लिखण जो तरीक़ो आहे डायग्राम में, इहो यानी कि जेको रेज़ोल्यूशन आहे इहो स्केलर फॉर्म में लिखण जो तरीक़ो आहे। स्केलर माना जस्ट जेको मैग्नीट्यूड ज़ाहिर थिए, लेकिन इन खे जेकॾहिं असां वेक्टर फॉर्म में लिखूं त पोइ छा लिखूं, पोइ असां हीअं कंदासीं, ॾिसिजो, यानी कि ही असांजो ओरिजिनल वेक्टर आहे, ठीकु आहे। ऐं ही असांजो छा हूंदो, ए वाई चओसि, चाहे त तव्हां हेॾां बि ए वाई चई सघोसि था, ही ए वाई आहे, ऐं ही असांजो ए एक्स चओसि या हितां असांजो ए एक्स चओसि, ठीकु आहे। लेकिन ही त असांजो यानी कि वेक्टर त कोन्हे को अञा, त पोइ वेक्टर करण जे लाइ असां एरो बि त ॾींदासीं, मञूं था एरो बि त ॾींदासीं, लेकिन इन सां हिकिड़ो यूनिट वेक्टर स्पेसिफाई कबो आहे। त हिते एक्स एक्सिस सां आई यूनिट वेक्टर
ऐं वाई एक्सिस सां जे यूनिट वेक्टर ज़हन में रखिजो असां पढ़ी आया आहियूं प्रीवियस में हेठि डिस्क्रिप्शन में तव्हांखे यूनिट वेक्टर जो यानी कि जेको लेक्चर आहे उहो तव्हांखे मिली वेंदो तव्हां ॾिसी सघो था त व्हाट इज़ द यूनिट वेक्टर टाइप्स ऑफ वेक्टर में डिस्कस करे आया आहियूं ठीकु आहे त हीउ जेको यूनिट वेक्टर स्पेसिफाई कंदो आहे डायरेक्शन खे त इन जे करे असां हीउ जेको फॉर्म आहे इहो वेक्टर फॉर्म आहे वेक्टर फॉर्म हीउ आहे स्केलर फॉर्म माना सिर्फ़ु हिन मां मैग्नीट्यूड थो ज़ाहिर थिए ऐं हीउ ज़ाहिर थो करे त को पर्टिकुलर डायरेक्शन में आहे एक्स एक्सिस में आहे एक्स एक्सिस में ऐं हीउ ज़ाहिर थो करे जे वारो वाई एक्सिस में आहे त इहो हिकिड़ो सेंस आहे डायग्राम जे बुनियाद ते त हाणे असां यानी कि हिकिड़ी ॿी ॻाल्हि हाणे रिज़ोल्यूशन जेको पढ़ी आया आहियो रिज़ोल्यूशन ऑफ वेक्टर इन जो यानी कि कॉन्सेप्ट छा आहे त प्रोसेस आहे जेको स्प्लिट कयो थो वञे यानी टोड़ियो थो वञे ठीकु आहे हाणे सोचे ॾिसो तव्हां इन जो रिवर्स प्रोसेस छा थियणु घुरिजे ही टोड़े थो ठीकु आहे जुदा थो करे ॿियो कोई अहिड़ो प्रोसेस थी सघे थो जेको जोड़े ठीकु आहे तेसि ताईं सोचो त अॻियां असां उन ते टॉपिक ते डिस्कस करे वठूं ऐं हिननि ते प्रैक्टिस कयो थैंक यू